नाज़िर लाड़काणो शहर में पेनू फ़क़ीरनि जी आड़ में ॾोहारी सरगर्मियूं वधण करे शहरी सख़्त परेशान आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था लाड़काणे मां अकरम शेख जी ये रिपोर्ट। लाड़काणे शहर में पेनू फ़क़ीरनि जा कटक लथल ॾींहुं तोड़े राति जे वक़्तु शहर जे मुख़्तलिफ़ मुख्य चौकनि रोड रस्तनि ते पेनू फ़क़ीरनि जा सवें टोला घुमण लॻा, जिन में अक्सरियत मासूम ॿारनि औरतुनि जी नज़र अचण लॻी, जेकी औरतूं ऐं ॿार ॾोहारियुनि सरगर्मियुनि जो बाहिस बणिजनि था। जॾहिं त फ़क़ीरनि जे रूप में ॾोहारी टोला ॾींहुं राति कारोबारी माण्हुनि ऐं दुकानदारनि जी रेकी करे ॾोह कराइण लॻा, जॾहिं त लाड़काणे जी पुलिस ख़बर हूंदे बि बेख़बर बणियल। इन हवाले सां लाड़काणे वासियुनि मेरान टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ज़ुल्म कयो आहे फ़क़ीरनि जे रूप में जेको आहे न चोर थी पिया आहिनि। एॾो तंग जंहिं जॻह ते बि त फ़क़ीर, जंहिं जॻह ते बि फ़क़ीर दुकाननि ते सामान चोरी कयूं था वञनि, ख़ैरियात जे बहाने ॿी का शइ खयूं हलिया था वञनि। परेशान बि इंतिहा कयो अथनि। को इंसानु परेशानी में आहे, को मजबूरी में आहे, मथां फ़क़ीर बीठा आहिनि ऐं उन असुलु हक़दार आहिनि ख़ैरियात वठण जे लाइ, उहे उन्हनि खे ख़ैरियात मिले कोन थी। नाइजाइज़ तरीक़े जा हथ जा फ़क़ीर अलाए केतिरा थी विया आहिनि, जंहिं जॻह ते बि फ़क़ीर पेशावर फ़क़ीर बि हिन फील्ड में थी विया आहिनि, जेके ॾोहारी सरगर्मियुनि जो बि बाहिस बणिजनि था पिया। नंढनि ॿारनि खे बि इस्तेमालु कयो थो वञे पियो, जंहिंजे करे असुली जेके हक़दार आहिनि उहे हक़दारीअ खां महरूम था थियनि। लिहाज़ा इंतिज़ामिया खे इन हवाले सां ख़ुसूसी क़दम खणंदे जेके ॾोहारी सरगर्मियूं या गैर समाजी सरगर्मियुनि में फ़क़ीरी जे रूप में इस्तेमालु थिए थो पियो, उन जी रोकथाम कई वञे। जेकॾहिं असां नोट कयूं त फ़क़ीरनि जो रेशो तमामु घटि आहे, पर उन्हनि सां काफ़ी अहिड़ा माण्हू मुलविस आहिनि जेके ख़ासि करे कोई माण्हू बीठो आहे भरिसां हुनजी मोबाइल चोराए था वञनि, या ईअं खणी चइजे त कुझु शयूं नोट था कनि, उनखां पोइ वरी अफ़रा तफ़री थिए थी, मसइला थियनि था। माना ईअं खणी ॾिठो वञे त 25 या 30% रेशो ग़रीबनि जो ऐं फ़क़ीरनि जो आहे। बाक़ी उन्हनि में जेके ॿिया माण्हू आहिनि उहे मुलविस आहिनि ॿ नंबरी कम में, चोरी थी, अफ़रा तफ़री थी, ॿिए टाइप जा कम। पेनू फ़क़ीर उन्हनि जे रूप में जेके आहिनि क्रिमिनल बि माण्हू आहिनि, पोइ असां जेको आहे माना ख़्यालु उन्हनि ॾे नथा करे सघूं। उहे वारदात करे था वञनि, पोइ असांखे धोखो ॾेई था वञनि, करे मोबाइल था खणी वञनि, करे पैसनि जो इशू था कनि, करे कस्टमर को बीठो आहे उन्हनि सां बि वारदात करे था वञनि, उन्हनि जो बि सामान खणी था वञनि। सो असां इंतिज़ामिया खे चवंदासीं त हिननि ते वधि में तवजो ॾियनि ऐं हिननि जो रेशो जेको आहे वधी वियो आहे, हिननि ते तवजो ॾियो त हिननि जे फ़क़ीर थी पिया आहिनि, को त तमामु घणा थी पिया आहिनि। असां वटि एतिरा कस्टमर बि नथा अचनि जेतिरा अॼुकल्ह फ़क़ीर था अचनि। ऐं उनखां अलावा जेके अॼुकल्ह जेके फ़क़ीर थी पिया आहिनि, उहो हिकु त माना माण्हुनि जी जासूसी ताड़ में लॻा पिया आहिनि। पोइ उन्हनि सां जेके नंढा ॿार आहिनि, वरी उन्हनि खे बि जेको आहे अॼुकल्ह घणो हिराए वियो आहे ॿारनि खे, त उन जे करे घणो रेशो थी पियो आहे इहो। ऐं मां इंतिज़ामिया खां हुकूमत खां मुतालबो कंदुमि ॾोहारी सरगर्मियुनि उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे, त जीअं हे फ़क़ीरनि जे रूप में जेके माना चोर दाड़ियल आहिनि, जासूसी कंदड़, उहे माना कुझु घटि थी वञे। शहर अंदरि ॾोहारी सरगर्मियुनि में मुलवस पेनू फ़क़ीरनि जो तइदादु वधीक हुजण करे मुस्तहक़िक़ जो हक़ बि गज़ब थियण लॻो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त SSP लाड़काणो फौरी तौर ते नोटिस वठे ऐं शहर में पिनण जी आड़ में ॾोहारी सरगर्मियुनि में मुलवस जवाबदारनि खे गिरफ़्तार कराए, त जीअं शहर में थींदड़ ॾोहनि ते कंट्रोल थियण सां गॾोगॾु अमन अमान जी सूरत हाल बि बहितर थिए। कैमरामैन अली अब्बासी सां गॾु अकरम शेख, मेरान टीवी न्यूज़, लाड़काणो।